दिसंबर 1931 ईस्वीअ में बरतानिया जे उन दौर जे वज़ीर आज़म विंस्टन चर्चिल स्ट्रैंड नाले मैगज़ीन में 50 years hence जे नाले सां हिकु आर्टिकल लिखियो। उन में हिन मुस्तक़बिल जे बारे में केतिरियूं ई अॻकथियूं कयूं। उन्हनि में हिकु अॻकथी गोश्त जे वाहिपे ऐं मसइलनि जे बारे में हुई। इंसान अॼुकल्ह जानवरनि ऐं पखियुनि खे ज़बह करे गोश्त हासिल कंदो आहे, पर चर्चिल उन तरीक़े खे ग़लति कोठियो। चर्चिल मुताबिक़ उहो तरीक़ो गैर मौज़ून ऐं गैर महफ़ूज़ आहे। अॼु जीअं जीअं दुनिया में गोश्त जो वाहिपो वधी रहियो आहे, उते गोश्त सां लाॻापियल केतिरा ई मसइला पिणु कर खणी रहिया आहिनि। बज़ाहिर ईअं लॻी रहियो आहे त चर्चिल 85 साल अॻु जंहिं मसइले ते सोचियो, अॼु जो इंसानी समाज उन ते वधीक शिद्दत सां सोचे रहियो आहे। चर्चिल जो ख़्यालु हो त गोश्त जानवरनि खां हासिल करण बजाए लेबॉर्ट्रियुनि में पैदा कयो वञे। जेकॾहिं ॾिसजे त उहो तरीक़ो बिल्कुलु दुरुस्त आहे। असां 1 किलो गोश्त हासिल कयूं था, उन जे बदिले सरसरी तौर जानवर 6 किलो गाह खाइनि था, 15,000 लीटर पाणी पीअनि था ऐं 550 ॾींहं जो वक़्तु वठनि था। उन सां गॾु मुख़्तलिफ़ माहौल दुश्मन गैसुनि में पिणु इज़ाफ़ो थिए थो ऐं जानवरनि खे बीमारियुनि खां बचाइण लाइ वॾे तइदाद में एंटीबायोटिक इस्तेमालु कया वेंदा आहिनि। जानवरनि मां हासिल कयल गोश्त में चर्बी हुजे थी, जेका पिणु इंसानी सिहत लाइ हिकु वॾो मसइलो बणिजी रहियो आहे। जानवरनि खां सवाइ बि गोश्त हासिल करणु मुमकिन आहे। जीअं अमेरिका जी हिकु कंपनी इम्पॉसिबल ॿूटनि में मुख़्तलिफ़ शयूं शामिल करे गोश्त पैदा करे रही आहे। उन कंपनीअ पारां बर्गरनि में जानवरनि ऐं पखियुनि जे गोश्त बजाए ॿूटनि मां ठहियल गोश्त इस्तेमालु थींदो आहे। ॿिए तरीक़े में जानवर जे जिस्म मां कुझु सेल कढी उन्हनि खे लेबॉर्ट्री अंदरि अहिड़ो माहौल ॾिजे जितां गोश्त ठहणु शुरू थिए। लेबॉर्ट्रियुनि में ठहियल गोश्त जानवरनि जे गोश्त खां वधीक बहितर हूंदो। उन में माहिर गोश्त जे ज़ाइक़े खे वधीक बहितर बणाए सघनि था। एंटीबायोटिक दवाउनि जो इस्तेमालु न थींदो ऐं उन गोश्त में चर्बी पिणु न हूंदी। गोश्त ठाहिण जा उहे तरीक़ा अञा एतिरा मक़बूल न आहिनि, पर मुस्तक़बिल जो इंसान उन तरफ़ ज़रूरु ध्यानु ॾींदो। छो त अॼु असां जानवरनि ऐं पखियुनि ते ज़ुल्म कंदा आहियूं। जानवरनि ऐं पखियुनि जे फार्मनि में उन्हनि खे बदतर माहौल में रखियो वेंदो आहे। अॼु जीअं असां 100 साल अॻु कारनि जी ग़ुलामीअ ते शर्मिंदा आहियूं, साॻीअ रीति अॼु खां 100 साल पोइ शायदि ईंदड़ नस्ल असां पारां जानवरनि ते थींदड़ ज़ुल्म ते शर्मिंदगी महसूस कंदा ऐं ईंदड़ नस्ल असां जूं हरकतूं ॾिसी ज़रूरु असांखे गैर मुहज़िब माण्हू सम्झंदा।